compare the rates of diffusion of the following pairs of gases. And पहिरियों आहे hydrogen H2 and D2 deuterium, helium and SO2 sulfur dioxide, SF6 sulfur hexafluoride and SO2 sulfur dioxide. हाणे पहिरियों ॿिन्ही जा रेट्स ऑफ डिफ्यूजन कंपेयर करणा आहिनि, ॿिन्ही जा मॉलिक्यूलर मासिस लिखूं ऐं रेट फाइंड कयूं, ख़बर पइजी वेंदी कहिड़ी भेटाइणा आहिनि पाण में, त कहिड़ी गैस तेज़ी सां डिफ्यूज़ थींदी, कहिड़ी स्लो आहे. हाणे ॾिसो, मॉलिक्यूलर मास ऑफ हाइड्रोजन is 2 AMU. Molecular mass of deuterium, deuterium हाइड्रोजन जो आइसोटोप है, जंहिंजो मास हाइड्रोजन जो एटॉमिक मास जेकर 1 आहे त ड्यूटेरियम जो 2 आहे. पोइ हिते H2 हिते D2, हे थींदो 2, D2 जो मास थींदो 4 AMU. हाणे रेट ऑफ हाइड्रोजन बि फाइंड कबो एंड रेट ऑफ ड्यूटेरियम फाइंड कबो. रेट ऑफ डिफ्यूजन और फार्मूला इस्तेमाल कंदे रेट ऑफ हाइड्रोजन अपॉन रेट ऑफ ड्यूटेरियम इज इक्वल टू, जो त रेट मास सां मॉलिक्यूलर मास सां इनवर्सली प्रोपोर्शनल, D2 मॉलिक्यूलर मास सां इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. इन करे हाणे हिन जो रेट ड्यूटेरियम जो हेठि आहे, जंहिंजो मास ईंदो मथे D2 अपॉन मास ऑफ H2. हाणे रेट ऑफ हाइड्रोजन अपॉन रेट ऑफ ड्यूटेरियम इज इक्वल टू 4 अपॉन 2 अंडर रूट रेट ऑफ हाइड्रोजन रेट ऑफ ड्यूटेरियम इज इक्वल टू अंडर रूट 2. The rate of hydrogen rate of deuterium is equal to 2 जो अंडर रूट वठूं त 1.41. हाणे हेठां कुझु न आहे त छा कंसीडर कबो 1. हाणे हाइड्रोजन जो रेट आहे 1.41 ऐं ड्यूटेरियम जो रेट आहे 1. आंसर छा थी पवंदो त हाइड्रोजन गैस डिफ्यूज़िस 1.41 टाइम्स फास्टर देन ड्यूटेरियम. H2 gas diffuses 1.41 times faster than D2 event size. Okay. सागे तरीके से हाणे वरी हीलियम एंड सल्फर डाइऑक्साइड. हाणे मॉलिक्यूलर मास ऑफ हीलियम is equal to 4 AMU. मॉलिक्यूलर मास ऑफ SO2, सल्फर जो मास 32 है, ऑक्सीजन जो 16, पर हिते डबल कबो, ऑक्सीजन भी 32 है, सल्फर भी 32 है, ॿई प्लस कयूं 64 AMU. रेट ऑफ हीलियम इहो फाइंड कबो ऐं रेट ऑफ SO2 इहो फाइंड कबो. साॻियो फार्मूला रेट ऑफ हीलियम अपॉन रेट ऑफ सल्फर डाइऑक्साइड SO2, जंहिंजो रेट हेठा उनजो मास मथे, त मास ऑफ SO2 अपॉन मास ऑफ हीलियम. हाणे रेट ऑफ हीलियम अपॉन रेट ऑफ SO2 इज इक्वल टू मथे थींदो 64, हेठा थींदो 4 मास ऑफ हीलियम. हाणे रेट ऑफ हीलियम अपॉन रेट ऑफ SO2 इज इक्वल टू 64 खे 4 सां डिवाइड करे थींदो 16 ऐं जो अंडर रूट वठूं थींदो 4. रेट ऑफ हीलियम अपॉन रेट ऑफ SO2 इज इक्वल टू 4. हेठां कुझु न आहे त कंसीडर कबो 1. ऐं हीलियम जो रेट आहे 4 ऐं SO2 जो रेट आहे 1, माना हीलियम डिफ्यूज़िस 4 टाइम्स फास्टर देन SO2. and helium gas diffuses 4 times faster than SO2. You answer is सागे तरीके से हाँ SF6 सल्फर हेक्साफ्लोराइड एंड SO2 सल्फर डाइऑक्साइड. हाँ बिन्हीं जा मॉलिक्यूलर मास लिखूँ. SO2 तो आसान है. मॉलिक्यूलर मास ऑफ SO2 जो पहला भी लिखी आसूँ यो 64 AMU. हाँ मॉलिक्यूलर मास ऑफ SF6
इहो किथे फाइंड करिणो पवंदो। सल्फर जो मास आहे 32, हिते लिखूंसि था खणी 32 प्लस 6, फ्लोरीन जो मास आहे 19। हाणे इहो थींदो 32 प्लस 6 इंटू 19, इहो थींदो 114। हाणे ॿिन्ही खे जेकर प्लस कयूं इहो अचे थो 146। इहो अलॻि था कयूं, इहो आहे मालिकुलर मास सम्झण लाइ पंहिंजे मालिकुलर मास ऑफ SF6, इहो थी पियो 146 AMU। हाणे रेट ऑफ SO2 फाइंड करिणो आहे ऐं रेट ऑफ SF6 फाइंड करिणो आहे। साॻियो फार्मूला में कोशिशि करे जंहिंजो मास घटि आहे उनजो रेट मथे रखूं त जीअं उनजो मास हेठि अचे, कैलकुलेशन में आसानी थींदी। डिवाइडर नंढो अचे, ही मथे अचे मास, मथे तॾहिं ईंदो जॾहिं हिते नंढो मास मथे, नंढे मास वारे जो रेट मथे रखूं। हाणे रेट ऑफ SO2 अपॉन रेट ऑफ SF6, ही हेवी गैस आहे, मास वॾो अथसि, इन जो मास मथे अचे कैलकुलेशन में आसानी जे लाइ। हाणे मास ऑफ SF6 छो त इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, रेट हेठि त मास मथे, ऐं मास ऑफ SO2। हाणे रेट ऑफ SO2 रेट ऑफ SF6 इज इक्वल टू 146 अपॉन 64 इज डिवाइड। हाणे रेट ऑफ SO2 अपॉन रेट ऑफ SF6 इज इक्वल टू, हिन खे डिवाइड कयूं त अची थो 2.281। हाणे हिन जो अंडर रूट वठूं, रेट ऑफ SO2 अपॉन रेट ऑफ SF6 इज इक्वल टू, हिन जो अंडर रूट हुजे 1.51, हेठां कुझु न आहे त 1। हाणे इन जो मतिलबु छा थियो, मथियूं SO2 जो रेट आहे ऐं हेठियूं SF6 जो, तो SO2 diffuses 1.51 times faster than SF6। हाणे लिखंदासीं SO2 gas diffuses 1.51 times faster than SF6। इहो आंसर आहे। हिते रेट्स पाण में भेटाइणा आहिनि, छो त कंपेयर द रेट्स ऑफ डिफ्यूजन, ॿिनि जा रेट्स फाइंड करे आंसर लिखिणो आहे त कहिड़ी गैस तेज़ आहे ऐं हिन जो आंसर